उन्हनि शहीदनि जे रत वञा पंहिंजो फेडरेशन के तहत हिननि चयो त असांखे 8 कलाक जेकॾहिं मज़दूरी न वठंदा। सिंधी मज़दूर तहरीक कराची तरफां कराची जे रज़ाकाबाद में मज़दूरनि जो जलसो कयो वियो, जंहिंमें कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां 7 मज़दूरनि शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी सदर अशरफ रिंद चयो त कराची सिंध जी दिलि ऐं गादी जो शहर आहे, जंहिंमें लातादाद कारखाना ऐं लखे मज़दूर आहिनि, पर उन्हनि कारखाननि जा मालिक सरमाएदार सिंधी मज़दूरनि सां माटेली मां वारो सलूक करे नफ़रत अंगेज़ रवैयो इख्तियार कनि था, जंहिं ख़िलाफ़ सिंधी मज़दूर तहरीक मुतहद ऐं मुनज़्ज़म थी आवाज़ बुलंद करे थी त उन्हनि सां इंतकामी कार्रवायूं करे कारखाननि मां मक़ामी मज़दूरनि खे नौकरियुनि मां कढण जो सिलसिलो शुरू कयो वञे थो। इन चयो त अॼोकियूं मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते असां समूरनि मज़दूरनि तंज़ीमनि खे गॾिजी जदोजहद जो सॾु ॾियूं था त जीअं ई दड़िया में मई ताईं समूरनि सिंध में मज़दूरनि जे हक़नि जे हासिलात लाइ आइन ऐं लेबर लाइ ॾिनल हक़ ॾियारे सघूं। जलसे के ख़ासि महिमान तौरु अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर रसूल बख्श ख़ासकली चयो त आउं सभ खां पहिरियां शिकागो जे शहीदनि खे सलाम पेश करियां थो त अॼु बि सिंध ऐं पूरे पाकिस्तान में मज़दूरनि सां अहिड़ो नारेवाल शुरू कयो वञे पियो जहिड़ो 1886 में शिकागो जे शहीदनि सां अमरीकी साम्राज कयो हो। अॼु बि मुल्क में मज़दूरनि खां 18 कलाक मज़दूरी कराई पई वञे। हुननि चयो त पोरियत पॉलिसियूं पोरियत रोज़गार ऐं उन जी ज़िंदगी जो मुकमल उबतड़ आहिनि। कैमरा टीम सां गॾु सैयद सजाद शाह, सोच TV, मलीर, कराची।